अस्सलाम वालेकुम दोस्तों। अॼु मां बहितरीन हिकिड़े ठल जे आर्टिस्ट जे घर मां मौजूदु आहियां ऐं उन जो घर दरवाज़े बीठो आहे। ऐं हा दोस्तों, उन सां साथी जो कमु कंदो आहे एहसान बुलड़ो, उहो बि अची सघे थो पर घर जे मेन लाइ भू खणी चुको आहे। ऐं राजा जो घर बि उन जे पाड़े में आहे। राजा बुलड़ो यूट्यूब चैनल माशाल्लाह कंहिं बि तारीफ़ जो मोहताज न आहे, बहितरीन आर्टिस्ट, फ़नी मज़ाक सीरियस। अॼु उनजे घर जा काफ़ी दोस्त आहिनि, मूंखां सुवाल पुछंदा आहिनि त राजा जो कारोबार छा आहे, उनजो घर कीअं ऐं उनजो उथण वेहण कीअं घर में। अचो दोस्तों, मां तव्हांखे ॿुधाईंदुमि राजा जो असली ज़िंदगी जो नताजो कीअं गुज़रे थो। ठीकु आहे दोस्तों, चलो राजा जे घर हलूं था। हा, हीउ राजा जो घर आहे, ॾिसी सघो था। हेॾो कमरा, हेॾो हेठि हीउ खट, हीउ नलको राजा बुलड़े जो। साम्हूं वेठा आहिनि, पंहिंजे पीउ सां प्यार जो इज़हार करनि था। उनखां पुछंदासीं त हुन जो गुज़र सफ़र कीअं थिए थो। चलो दोस्तों, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। कीअं आहियो था? माशाल्लाह राजा बुलड़ा साहब जी अल्हम्दुलिल्लाह, रब पाक के शुक्र आहे, ठीक ठाक लॻा पिया। बाक़ी हालात जेको तव्हां ॾिसो था, तव्हांखे ख़बर आहे, तव्हां असांजे पाड़ेसी आहियो, मीडिया वारा ज़रूरु तव्हां दोस्त आहियो। जी जी चाचा साईं, तव्हां ॿुधायो कीअं आहियो बाबा? खे लॻो पियो आहे भाई, ग़रीब त हिनखे चवंदा आहियूं पुटु आहे मुंहिंजो, अबा मां चयो मां कमाए, असांजी हालियत इहा आहे, पाण असां बीमार पिया आहियूं। जी जी ॿार यूट्यूबनि ते कढा, हाणे आयो चवां त चए थो अबा मूंखे रुपयो ई कोन्हे, दुआ कर। माशाल्लाह, हिन जा काफ़ी फैन आहिनि ऐं मूंखां काफ़ी तो सवाल कंदा आहिनि त राजा जी लाइफ ज़िंदगी कीअं गुज़रे थी, हिन जी माना छा कारोबार आहे ऐं गाॾियुनि जो। हिन जो अल्हम्दुलिल्लाह असां राजा जे घर मौजूदु आहियूं ऐं राजा जे तव्हांखे सॼे घर जो हालात ऐं हुनजे बाबा जो हालात ऐं जी पूरी ज़िंदगी जो लाइफ तव्हांखे ॿुधाईंदासीं दोस्तों। त जी तव्हांखे ख़बर आहे असांजे घर जा हालात छा आहिनि। बाक़ी असां इहो जेको वीडियो ठाहींदा आहियूं, वीडियो में ख़ुशि हूंदा आहियूं, वीडियो में खिलंदा आहियूं। जी असां जी सिर्फ़ु दोस्तनि खे, जेके असांजा फैन आहिनि, जेके जी जी असांखे फॉलो कंदा, जेके असांखे ॾिसंदा आहिनि, असां उन्हनि खे खिलाइण लाइ कंदा आहियूं। जी बाक़ी पाण इहो जेको आहे त परेशान वेठा आहियूं। अॼु राशन खपियो आहे घर में, इहो ई असांजो हाल आहे। ॾिसो था, उहा खट टुटल पई आहे ऐं बाबा बीमार आहे, हिन जे इलाज लाइ पैसा न आहिनि। मूंखे साल थियो आहे जेको आहे यूट्यूब चैनल खोलियो आहे, अलाही महिरबानी आहे। टाइम वॉच पूरो थियो आहे, सब्सक्राइबर बि पूरा थिया आहिनि। मुंहिंजो टाइम वॉच 4000 घंटे ते पैसा मिलंदा आहिनि, पर मुंहिंजो टाइम वॉच त 6000 घंटो थी वियो आहे। मुंहिंजे जी जी फैननि जी महिरबानी सां जेके मूंखे ॾिसंदा आहिनि। पर अफ़सोस जी ॻाल्हि इहा आहे, जो 6 महीना थी विया आहिनि, मुंहिंजो टाइम वॉच पूरो थियो आहे, पर मां हिन महिल ताईं बैंक में अकाउंट न खोलाए। उहे चवंदा बैंक में अकाउंट खोलाए त पोइ तोखे पैसा मिलंदा, पर मूं वटि एतिरा पैसा न आहिनि जंहिंमें 10,000 रुपया ख़र्चो अचे थो त मां बैंक में अकाउंट खोलाए। इहे 10,000 रुपया हुजनि हा त मां बाबा जो इलाजु करायां ऐं घर में राशन वठी ॾियां। जी जी इन करे हाणे जेको आहे त मां अकाउंट राजा साहब बुलड़ा, तव्हांखे मां ॿियो सवाल कंदुमि। तव्हांजो माशाल्लाह बहितरीनु हिकिड़ो तव्हांजो वीडियो हुयो वालर छो माशाल्लाह पूरी हिंद सिंध में ऐं पाकिस्तान, पंजाब, बलोचिस्तान सरहद में हलियो माशाल्लाह। धूल धमामन जो गानो इमरान कमरान भाउ जो जमाली जो ॻायो, जंहिंमें तव्हां मॉडलिंग कई माशाल्लाह, उहो बहितरीनु आहे ऐं अॼु बि हले थो हर होटलनि ते शहर में माशाल्लाह। हर इंसान दिलि में उहो ई करे थो। तव्हांने माशाल्लाह कीअं परफॉर्म ॾेखारी, डायरेक्शन कंहिंजी? जेके ॾिसण वारा हूंदा आहिनि, जी सिर्फ़ु ॾिसंदा आहिनि हुनखे, जी उहे पंहिंजो ॾिसी दिलि ख़ुशि कंदा। हुन में जेकी महिनत हूंदी आहे उहा असांखे ख़बर हूंदी आहे, उहा असां कहिड़े हालात में ठाहींदा आहियूं। उहो बसि शुक्र आहे रब जो, जेकी इज़त आहे। पैसो न आहे त छा थियो, पैसो त हथ जी मेर आहे, ईंदो वेंदो, अलाह ख़ैरु कंदो। बाक़ी असांखे इज़त माशाल्लाह जाम आहे। तुलशहर में ॾाढी सुञाण आहे असांजी, ऐं सिंध में माशाल्लाह उन्हनि जी महिरबानी, जेके असांखे एतिरो सपोर्ट कंदा, असां सां प्यारु कंदा हुन। ऐं राजा साहब, मां तव्हांखे हिकिड़ो ॿियो सवालु कंदुमि त हिन वक़्तु ताणी तव्हांखे ॿाहिरों का बि डायरेक्टर जी या का बि रेटर जी का बि ड्रामे लाइ ऑफर या कंहिं वीडियो लाइ ऑफर आई आहे या न आई आहे? न, अहिड़ी ऑफर त जाम आयूं। असांखे चवंदा आहिनि राजा तव्हां असां ॾे अचो वीडियो भरियूं, पर मूं में एतिरी हिमत न आहे, जो मूं वटि एतिरो पैसो न आहे जो मां होॾे वञा त हुन सां गॾु वीडियो किरायो करे वञा ऐं तुंहिंजा माना कपिड़ा माना ख़र्चो तव्हां माना ओॾे वेंदो लाज़मी तव्हांजो ख़र्चो थींदो ऐं तव्हांजे बाबा जो घर जा हालात ख़राबु आहिनि। पोइ घर केरु संभालींदो? असां जेकॾहिं मां ॿाहिरि वेंदुमि त पोइ घर केरु संभालींदो? असां वटि न माल आहे, न मिल्कियत आहे, ज़मीन बि कोन्हे। अल्लाह अल्लाह गंजरी। हा दोस्तों, हिन जो बाबा आहे चाचा साईं। अबा ॻाल्हाए न अबा। बाबा हालियत ॿुधायां न, हा ॿुधाए थो। हे असांजो हटल अंगोशो, अस्तगफिरुल्लाह, टोपे जो धागो न आहे। अल्लाह अल्लाह असांखे उहा वसियत न आहे त का लाक वठो जा अंगोशो वठो। मां हिन साईं खे चवंदो आहियां, मुंहिंजो पुटड़ो आहे। जी जी अबा मां बीमार आहियां, मां चवां त कम जे नाले ते हे झूठ करे ओ साईं तो सिजो बिरे सॼी राति सॼो ॾींहुं, पोइ ईंदो कंहिं महिल अधु राति, कंहिं महिल मंझंदि, अल्लाह। कंहिं महिल शाम। मां जो पियो आहे खट ते। हिन ईद ते बि इहे जेके कपिड़ा आहिनि न, मूंखे भाउ शाहरुख ख़ान सिंधी वठी ॾिना, जेको माशाल्लाह कुझु सपोर्ट कंदो आहे, डायरेक्टर आहे माशाल्लाह। माना उस्ताद मञींदो आहियां मां हुनखे, मां के उस्ताद आहे, मूंखे हिन मंज़र ताईं हुन पुॼायो आहे। जी 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 हिन राजा साहब, मां तव्हांखे हिकिड़ो ॿियो सवालु पुछंदुमि। जी जी
ज़िंदगी अलहमदिल्ला तव्हांजी माशाल्लाह बहितरीनु गुज़रे थी। तव्हां जो वीडियो ठाहींदा उनमें कैमरामैन कहिड़ा, तव्हां जो राइटर कहिड़ा, कहानीकार, एडिटर तव्हां माशाल्लाह अलहमदिल्ला मां त काफ़ी ॼणा एडिट पाण कंदा हो। न न शुक्र आहे रब पाक कयो कंहिंजा मोहताज न आहियूं असांखे हर सिखिया ॾिनी आहे उस्ताद शाहरुख कैमरा कंहिं महिल मुख़्तलिफ़ हूंदा आहिनि। जेको दोस्त मूंसां शूटिंग ते गॾु हलंदो आहे मां उनखे सम्झाईंदो आहियां, पोइ उहो भरे वेंदो आहे। अहिड़ी का वॾी ॻाल्हि न आहे, कंहिंजा मोहताज न आहियूं बसि। ॾिस अलहमदिल्ला तव्हांखे अलाह साईं एतिरी त टैलेंट तव्हांखे नवाज़ो अथई, तव्हां में हर फन ॾिनो अथई। दोस्तो हिन सां मोहबत कयो, राजा बुल्ले सां जी कंदा रहंदा ईअं ई मोहबत दोस्तो कंदा। बसि मुंहिंजी आख़िरी ॻाल्हि आई आहे जी, जी। मुंहिंजे दोस्तनि लाइ जेके मूंखे ॾिसंदा आहिनि वीडियो, मां इहा ई ॻाल्हि कयां थो त बसि हाणे मां वीडियो ठाहिणु बंदि कंदुमि, यूट्यूब चैनल बंदि कंदुमि पंहिंजो। असां जेकॾहिं मां वीडियो ठाहियां थो त वीडियो में मूंखे